नवदेरो वेझो 6 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान जे वारसनि एहतजाज कयो। मक़तूल गफ़ूर आगाणी जे वारसनि जो चवणु हो त पुलिस नौजवान जे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ का कार्रवाई नाहे कई। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। नवदेरो वेझो 6 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान जे वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद सुमरो, छा चवणु आहे वारसनि जो? जी तारा नवंदरो बरसा 6 ॾींहं अॻुआबाद बेदर्दीअ सां गोलियूं हणी क़तल कयल नौजवान जे वारसनि साहब खान आगाणी, अमड़ गुलबानू, नूर बानू, पोखड़ी सोनपरी ऐं ॿियनि मासूम ॿारनि समेत प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दायूं आहे त पुलिस क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ का बि कार्रवाई न कई आहे। वेठे जवाबदार असांखे ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्होंने मुतालबो कंदे वज़ीर आला सिंध DIG लाड़काणो SSP लाड़काणो का मुतालबो कयो त नौजवान जे क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांजे ॻोठ ॿाहिरां पुराणी जेका पुलिस चौकी हूंदी उनखे बहाल कयो वञे त जीअं तहफ़ुज़ फराहम थी सघे। जी तारा। महिरबानी अवां जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ।